घोटकी शहर में ॾंद जी बीमारियुनि जे इलाज लाइ हिकु जदीद तिबी सहूलियतुनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे, जिते डॉक्टर फयाज़ अली राजपूत ऐं हिननि जी टीम पारां डॉक्टर फयाज़ डेंटल केयर अस्पताल क़ाइमु कयो वियो आहे। अस्पताल जो बाक़ाइदा डॉक्टर फयाज़ अली राजपूत, डॉक्टर उस्मान फयाज़ राजपूत ऐं डॉक्टर एस.एन. फयाज़ राजपूत कयो। इब्तिदाई तक़रीब में DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब, उस्ताद अब्दुल हलीम सईदी, हाफ़िज़ मोहम्मद अशरफ सईदी, एडवोकेट लियाकत अली मल्लानो, राव सदाकत अली राजपूत, एडवोकेट राव रियाज़ अहमद, राव मोहम्मद लतीफ़, वार्ड नंबर 13 जो काउंसलर राव नदीम, एडवोकेट राना जावेद, एडवोकेट राना साजिद, एडवोकेट राव आसिफ, एडवोकेट राव साजिद, डॉक्टर राव सिकंदर, डॉक्टर देवनलाल समेत सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। हीउ जदीद डेंटल अस्पताल डॉक्टर फयाज़ मेडिकल सेंटर एंड मैटरनिटी होम सां गॾु वाक़िअ आहे, जिते जदीद मशीनरी ऐं तजुर्बेकार डॉक्टरनि जी निगरानी हेठि इलाज जूं बहितरीन सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। अस्पताल में डॉक्टर एस.एन. फयाज़ राजपूत ऐं डॉक्टर समीना राशिद राजपूत मरीज़नि जे इलाज जी निगरानी कंदा। हिते ॾंदनि जी सफ़ाई, फिलिंग, रूट केनाल, ॾंद कढणु, मसनूई ॾंद लॻाइणु ऐं ब्रैकेट, आर्थोडोंटिक इलाज समेत ॿियनि जदीद सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। इन मौक़े ते अस्पताल इंतज़ामिया जो चवणु हो त संदनि मक़सदु शहरियुनि खे साफ़ सुथरे माहौल में सस्तो ऐं मयारी इलाज फ़राहम करणु आहे, त जीअं मक़ामी माण्हुनि खे वॾनि शहरनि ॾांहुं वञण जी ज़रूरत न पवे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।